रहीम अस्सलामु अलैकुम। रहमत रमज़ान प्रोग्राम में सबाबड़ो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। मूंखे उमेद आहे त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदा, ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। ऐं अल्लाह करे तव्हांजो ही रमज़ान सदोरो भलारो ऐं रहमतनि बरकतनि पारो गुज़रे। अल्लाह करे तव्हांखे उहे ख़ुशियूं मिलनि ऐं उहे ख़ुशियूं जेके तव्हां जूं मुंतज़िर आहिनि ऐं तव्हां उन्हनि जा मुंतज़िर आहियो। छो त रमज़ानुल मुबारक उहो भलारो ख़ासि महीनो आहे जंहिंमें हर दुआ, हर रुकियल दुआ बि क़बूल थिए पई ऐं थींदी आहे। असांखे अक़ीदो आहे असांजो ऐं असांखे यकीन आहे उन पाक परवरदिगार ते जेको असांजूं दुआऊं हमेशह क़बूल करे थो। ऐं कुझु दुआऊं अगरि रहिजी वञनि थियूं त हिन जो इहो मक़सदु नाहे त अल्लाह पाक वटि असांजी क़बूलियत नाहे या असीं घुरियो आहे त असांखे न मिलियो। इन में हिकिड़ो ॿियो एलिमेंट यानी की असांजे लाइ बहितरी न हूंदी, अॻियां हली शायदि असांखे नुक़सानु थिए या इन ॻाल्हि मां फ़ाइदो हासिलु न थिए या असांजी ज़िंदगीअ में कुझु अहिड़ो थी वञे जंहिंजो असीं तसवुरु नथा करे सघूं त अल्लाह पाक इहा दुआ असांजी फ़िलहालु पाण वटि रखी छॾी आहे जेका असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, असांजी ज़िंदगी लाइ फ़ाइदेमंद आहे। हा, वक़्त ते असांजी दुआ ज़रूरु क़बूल थींदी आहे। उहा क़बूलियत जी घड़ी कहिड़ी आहे, उहा क़बूलियत जी राति कहिड़ी आहे, असांखे का ख़बर नाहे। पाक परवरदिगार हमेशह हर कंहिंखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे। दुआ असां गॾु शुरूआति कंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम जी ऐं हमेशह असांजे आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते आवाज़ टीवी जे रहमत रमज़ान प्रोग्राम में बहितर खां बहितरीन महिमान स्कॉलर्स असां वटि मौजूदु हूंदा आहिनि, नात ख़्वान बि मौजूदु हूंदा आहिनि। अॼु बि मां हिकिड़ो टॉपिक खणी आई आहियां ऐं उहो आहे इंसानियत जो टॉपिक ऐं हुकूकुल इबाद ते त असीं ॻाल्हाईंदा आहियूं, हुकूकुल लाह ते ॻाल्हाईंदा आहियूं, पर अॼु हुकूकुल इबाद ते ॻाल्हाईंदासीं। हुकूकुल लाह, अलाह जा हक़ूक़, अलाह जा हक़ कहिड़ा आहिनि ख़बर आहे, पर शायदि असीं कोताही करे वेंदा आहियूं निभाइण में। चलो उहे त अलाह जा हक़ आहिनि, अलाह माफ़ु करे थो, पर छा हुकूकुल इबाद अलाह साईं माफ़ु कंदो? इन में इन ॻाल्हि ते असीं अॼु रोशनी विझंदासीं, इन ॻाल्हि ते असीं डिस्कस कंदासीं पंहिंजे उलमा सां, पंहिंजे स्कॉलर्स सां। हुकूकुल इबाद नाज़रीन आहे छा? ऐं चवनि था त दीन इस्लाम सिर्फ़ु इबादत जो दीन नाहे बल्कि इंसाफ़ ऐं इंसानियत जो दीन आहे। ऐं मौला हुसैन अलैहिस्सलाम जो बि फ़रमान आहे त जंहिंमें इंसानियत नाहे उहो इंसान ई नाहे। इंसान मुकमल आहे त इंसानियत सां आहे। इंसानियत अहसास जो नालो आहे। अगरि असां में अहसासु नाहे, हिक ॿिए जो अहसासु नाहे, पंहिंजे पाड़े वारनि जो अहसासु नाहे, पंहिंजे भाइरनि भेनरुनि जो अहसासु नाहे त असीं मुकमल इंसान पंहिंजे पाण खे नथा चई सघूं, असीं इंसान न आहियूं। हुकूकुल इबाद छा आहे? हुकूकुल इबाद में कहिड़ा कहिड़ा हक़ ऐं कंहिंजा कंहिंजा हक़ अचनि था? सभ खां पहिरीं आहे पीउ माउ जो हक़। पीउ माउ खे सिर्फ़ु मानी टिकी ॾियणु ई असांजे हक़नि में शामिलु नाहे, असांजो फ़र्ज़ु नाहे, बल्कि उन्हनि सां वेही उन्हनि सां टाइम गुज़ारणु बि इन में शामिलु आहे। पीउ माउ खे उफ़ तक न चओ, इहो क़ुर में बि लिखियलु आहे। पर अॼुकल्ह जे दौर ते असीं नज़र विझंदासीं ऐं ॾिसंदासीं त असांजी सोसाइटी में, असांजे घरनि में छा थिए पियो। छा असीं उहे फ़र्ज़, उहे हक़ जेके असांजे अलाह जे तरफ़ां असांखे मिलियलु आहिनि, असां ते फ़र्ज़ु आहिनि, असीं उहे निभायूं पिया? ऐं बाद में अचनि था असांजा मिट माइट, जेकी मिटी माइटी अॼुकल्ह ख़तमु थींदी पई वञे, वेछा थींदा पिया वञनि ऐं नंढी ॻाल्हि ते रिश्ता ख़तमु करे छॾींदा आहियूं, पर असीं झुकणु पसंदि न आहियूं कंदा। हिकिड़ो मैसेज करणु या हिकिड़ी फ़ोन करणु पसंदि न आहियूं कंदा, या हली वञणु त परे जी ॻाल्हि आहे, ॻाल्हाइणु तक पसंदि न आहियूं कंदा त हा अगरि असां सां हीउ लफ़्ज़ हिन शख़्स चयो आहे त इन जो असांखे बदिलो वठिणो आहे। इहो न आहियूं सोचींदा त हिन अगरि इहो लफ़्ज़ चयो आहे त चयो छो आहे, उन ते असीं रिश्तेदारी ख़तमु कयूं था, मिटी माइटी ख़तमु करे छॾियूं था, पर झुकूं नथा उन रिश्ते खे बचाइण जे लाइ। अगरि इंसानु थोरो झुकी वञे त छा बुराई आहे? मौला अली अलैहिस्सलाम जो फ़रमान आहे, हिते अचे थो, असांखे यादि ईंदा आहिनि अहिड़ा फ़रमान अगरि असीं ॻाल्हियूं कयूं त अगरि कंहिं रिश्ते खे बचाइण लाइ तव्हांखे थोरो झुकणो पवे त झुकी वठो, पर उहो रिश्तो ख़तमु न कयो। ॾिसो रिश्तनि जी अहमियत केतिरी आहे। इहा बि हुकूकुल इबाद में अचे थी। पोइ आहे असांजी ज़िमेदारी त असांजे पाड़े में केरु बुखियो आहे, पाड़े में केरु परेशान आहे, असीं कॾहिं पंहिंजे घर मां फ़ारिग थी करे पाड़े में न आहियूं ॾिसंदा, पाड़े वारनि खां न आहियूं पुछंदा, उन्हनि जी ख़ैर आफ़ियत न आहियूं पुछंदा ऐं असीं चऊं था त असां में इंसानियत आहे, असीं हुकूकुल इबाद बि चङी तरह निभायूं था, हुकूकुल लाह बि निभायूं था। किथे?
असांखे ख़बर न आहे त असांजे पाड़े में भर वारे घर में थी छा रहियो आहे। अगरि सफ़ेद पोश माण्हू रहे थो त उनखे ज़रूरत कहिड़ी आहे, कंहिंजी कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, असीं कॾहिं उन्हनि खां पुछण जी कोशिशि बि नाहे कई। अच्छा, उनखां पोइ अचे थो त यतीम ऐं ग़रीब, छा असीं जेके हिन महीने में ज़कात ख़ैरात कढूं था, छा असीं कंहिं यतीम ॾांहुं मोकिली आहे, कंहिं ग़रीब ॾांहुं मोकिली आहे? ऐं क़ुर में हदीसुनि में इहो अचे थो त सभ खां पहिरीं पंहिंजी फैमिली में ॾिसो। फैमिली मेंबर नाहे, अगरि तव्हांजी भाउ भेण खे ज़रूरत नाहे त पोइ तव्हां रिश्तेदारनि में ॾिसो। असीं रिश्तेदारनि खे ॾियण जे बजाए ॿियनि खे ॾियणु पसंदि कंदा आहियूं। ऐं जेके ख़ासि करे जेको हिन वक़्तु बि क्रैकडाउन हली रहियो आहे कराची में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में, पुलिस केतिरा ई अहिड़ा माफ़िया जा माण्हू पकड़िया आहिनि जेके ख़ैरात वठनि था, हिन महीने खे पूरो यूज़ कनि था इन ॻाल्हि जे करे त असीं कुझु कमाए वठूं, यानी कि हिकिड़े फेस्टिवल जे तौर ते रमज़ानुल मुबारक खे यूज़ कनि था। ख़ुदारा पहिरें कंहिं यतीम खे ॾिसो, ख़ुदारा कंहिं पहिरीं ग़रीब खे ॾिसो। अगरि तव्हांजी फैमिली में को ग़रीब आहे त उन्हनि खे ॾियो, उन्हनि जो हक़ आहे इहो, न कि असीं ॿियनि खे ॾियूं ऐं शो ऑफ कयूं। सो नाज़रीन, अॼु हुकूकुल इबाद टॉपिक आहे, ॻाल्हाईंदासीं, खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं। उनखां पहिरीं हलंदासीं, असीं पंहिंजी नात ॿुधंदासीं ऐं हमद खां स्टार्ट कंदासीं। असांखे हमद ॿुधाइण लाइ अॼु मौजूदु आहिनि निदा इरफान साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ऐं नाज़रीन, असां सां ॿिया आजिद अली कासमी साहब मौजूदु आहिनि। बहितरीन उन्हनि जी आवाज़ आहे, उन्हनि खां बि खोड़ सारियूं नातूं ॿुधंदासीं। अस्सलाम वालेकुम। ऐं हाणे पहिरीं असीं हमद ॾांहुं हलंदासीं। बिस्मिल्लाह करे। अल्लाहु अल्लाहु अल्लाहु, जब तेरी शान करीमी पे नजर जाती है, जिंदगी कितने मराहिल से गुजर जाती है, बेतलब मुझको दिए जाता है देने वाला, हाथ उठते नहीं झोली मेरी भर जाती है। अल्लाहु 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 अल्लाहु, और अपने माबूद से उम्मीद लगाए रखना, हालात चाहे कितने ही ख़राब क्यों ना सही, लेकिन कभी भी उम्मीद नहीं टूटनी चाहिए। अपने माबूद से उम्मीद लगाए रखना, वही सुनता है सदा हाथ उठाए रखना, कुछ भी दामन में नहीं नाम मोहम्मद के सिवा, कुछ भी दामन में नहीं नाम मोहम्मद के सिवा, मेरे माबूद मेरी बात बनाए रखना। अल्लाहु 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 बोल, अल्लाहु अल्लाहु अल्लाहु। अल्लाह सुभान अल्लाह, मेरी बात बनाए रखना आहे। असांखे उन ई परवरदिगार में, उन ई रब्बुल आलमीन में आसरो हूंदो आहे। जॾहिं बि इंसान खे का तकलीफ़ पहुचंदी आहे, असांजे कंहिं पंहिंजी असांजी दिलि ॾुखाई हूंदी आहे त फ़ौरन असांखे दुआ यादि अची वेंदी आहे। असीं जाए नमाज़ खणी करे नमाज़ बि पढ़ंदा आहियूं, रोईंदा आहियूं अलाह जे अॻियां। चवंदा आहिनि त इंसाननि जे अॻियां न रोअणु घुरिजे। इंसानु तव्हांजी तकलीफ़ दूरि नथो करे सघे। अगरि तव्हांखे तकलीफ़ अलाह पाक ॾिनी आहे त तव्हांजी तकलीफ़ दूरि बि उहो ई रब कंदो। ऐं हीउ जेको असांखे महीनो मिलियो आहे, रहमतनि मग़फ़रत ऐं बरकत वारो महीनो, इन महीने में असांजा सभु गुनाह त माफ़ थी सघनि था, पर असीं पंहिंजे पाण खे चेंज बि करे सघूं था। हीअ हिकिड़ी वॾी चेंजिंग जो मर्कज़ ॼणो असांखे मिलियो आहे त जीअं असीं पाण खे फ्रेश करे सघूं, रीफ्रेश करे दुनिया में ॿीहर हिकु दफ़ो ज़िंदगी खे कंटिन्यू कयूं। रीफ्रेश कहिड़ियुनि शयुनि खां नाज़रीन? रीफ्रेश उन्हनि शयुनि खां जेके असीं गुनाह कया, ॼाणे वाणे गुनाह कयो, या वरी कंहिंजी दिलि आज़ारी कई। सभ खां वॾो गुनाह चयो वेंदो आहे शिर्क खां पोइ कंहिंजी दिलि आज़ारी करणु आहे। इहो बि हुकूकुल इबाद में अचे थो। ऐं असीं
दिलि आज़ारी त करे वेहंदा आहियूं, कुझु ॻाल्हि का अहिड़ी करे वेंदा आहियूं, उन खां पोइ चवंदा आहियूं असीं त मां त मज़ाक़ कई, मुंहिंजे माइंड में अहिड़ो कुझु न आहे या मुंहिंजे दिलि में अहिड़ो कुझु न आहे, पर अॻिले इंसान जी जंहिंजी दिलि ॾुखी आहे असांखे छा उनजो अहसासु थींदो आहे, छा असां उन खां कॾहिं माफ़ी वठण जी कोशिशि कई आहे? असीं बिल्कुलु बि नाहियूं कंदा माफ़ी वठण जी कोशिशि, बल्कि असीं इन जुस्तजू में हूंदा आहियूं त हा इन अगरि माइंड कयो आहे, अगरि बुरो लॻो आहे इनखे त लॻणु ॾियो, मां त सचु चयो। पर कॾहिं कॾहिं एॾो सचु चवण बि काफ़ी न हुजे थो ऐं इन सां अलाह पाक बि नाराज़ थिए थो, ऐं उहो जेसिताईं बंदो माफ़ु न कंदो, इहा सभिनी खे ख़बर आहे त ख़ुदा बि माफ़ु न कंदो। इहा बि शइ हुकूकुल इबाद में अचे थी। ख़ैर नाज़रीन, ट्रांसमिशन तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो बहितरीनु प्रोग्राम रहमत रमज़ान। असांजे रहमत रमज़ान प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्ने जमालो ऐं लाइफ बॉय शैम्पू। लाइफ बॉय शैम्पू जा खोड़ सारा फ्लेवर्स आहिनि ऐं लाइफ बॉय शैम्पू तव्हांजे वारनि खे बणाए थो घाटो बि ऐं मज़बूत बि। ऐं तलो में पचाए असांजा खाधा थी वञनि था सेहतमंद, इन लाइ चवनि था त अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। तलो ते आहे मायरुनि खे गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो, जेको पचाए खाधे खे बणाए थो मज़ेदार ऐं सेहतमंद। हिन रमज़ान पचायो तलो में मज़े जा सेहतमंद खाधा, त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि अमा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। आजिद अली साहब असांखे नात पढ़ी ॿुधायो, बिस्मिल्लाह कयो। ओ हिन मिठे रमज़ान में, हिन मिठे रमज़ान में दिलरुबा दर्शन करा, हर ज़ुबद आजिज़ संदो को साल साइल जो अघार, ज़ुबद आजिज़ संदो को साल साइल जो अघार। ओ हिन मिठे रमज़ान में, हिन मिठे रमज़ान में ओ दिलरुबा दर्शन करा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार। ऐं तूं मिली जे रात में, सारात शब बारात आ, तूं मिली जे रात में, सारात शब बारात आ, रोज़ा तरावियूं ऐं नमाज़ा, रोज़ा तरावियूं ऐं नमाज़ा, सभु जागा साब थिया, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार। ओ हिन मिठे रमज़ान में, हिन मिठे रमज़ान में ओ दिलरुबा दर्शन करा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार। ओ उम्मत सदी लाज़ तोखे दाइम करे थी दिलरुबा, उम्मत सदी लाज़ तोखे दाइम करे थी दिलरुबा, रहम कुन बरहालिमा, रहम कुन बरहिलमालिमा, ए रहम वारा रहनुमा, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार, अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल साइल जो अघार।
अघा ओ हिन मिठे रमज़ान में हिन मिठे रमज़ान में ओ दिल रुबा दर्शन करा अर्ज़ु बुध आजिज़ संदो को साल सा इल जो अघा अर्ज़ु बुध आजिज़ संदो को साल सा इल जो अघा मिस्कीन हिन मेला पजे दरख्वास्त कया दिल रुबा ओ मिस्कीन हिन मेला पजे दरख्वास्त कया दिल रुबा हिकड़े रहम जी नजर कर हिकड़े रहम जी नजर कर ए मोहब माए महल का अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल सा इल जो अघा अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल सा इल जो अघा ओ हिन मिठे रमज़ान में हिन मिठे रमज़ान में ओ दिल रुबा दर्शन करा अर्ज़ बुध आजिज़ संदो को साल सा इल जो अघा माशाअल्लाह ऐं असां सभिनी जी अल्लाह पाक उते हाज़िरी लॻाए ऐं असां सभिनी खे ख़्वाहिश आहे जेके विया आहिनि उहे त ॾाढा ख़ुशनसीब आहिनि जेके हे रमज़ान बि उते करे रहिया आहिनि उहे ॾाढा ख़ुशनसीब आहिनि ऐं सभिनी खे दुआ जी बि असीं चवंदासीं दुआ असांजे लाइ बि कयो दुआ सभिनी लाइ कयो त अल्लाह पाक इहे समूरा पार असांखे बि ॾेखारे ऐं बार बार ॾेखारे बार बार ॾेखारे निदा इरफान तव्हां खां मां ज़रूरु पुछणु चाहींदमि केतिरी न ख़्वाहिश हूंदी आहे दिलि में त असीं बि मदीने वञूं ख्वाहिश तो बहुत है जी और कहते हैं ना जब अल्लाह पाक नवाजने पे आता है जी तो वो इस तरह नवाजता है कि सोच इंसान की ख़त्म हो जाती है आहा क्योंकि जिस तरह का जिक्र हम कर रहे हैं जी देने वाला जो बंदा होता है उसको छोड़ के मैंने एक अशार पढ़ा था ना कि अपने बंदों से जी यानी कि अल्लाह ताला जो मोहब्बत करता है कि अपने माबूद से सदा उम्मीद लगाए रखना। मुझे माशाल्लाह 20 साल हो गए ये महफिल सजाते सजाते, उम्मीद लगा के हमेशा से बैठी, लेकिन पिछले साल कहते हैं ना सुनने वाला जब रब राजी होता है जी, तो 1 सेकंड में सुनता है। और खुदा की कसम देने वाला जो बंदा है वो क्या दे सकता है, लेकिन रब चाहे ना तो वो सब दे सकता है। और इसी जिक्र की बदौलत मुझे उम्रे का टिकट मिला। वाह माशाल्लाह। अब टिकट तो मिला, लेकिन क्या कि जाहिर सी बात है अकेले नहीं जा सकते जी। अब मेरी यही ख्वाहिश है कि अल्लाह पाक कि मेरे साथ साथ जो मेरी फैमिली है उनका भी इतना बंदोबस्त बना कि हम वाकई वो दीदार मुस्तफ़ा, वो दीदार रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वो खाना काबा की ज़ियारत देख कर आ सके। तो कहते हैं कि एक चीज़ सामने रखी हो ना और वो सिर्फ दिख रही हो और पूरी ना हो रही हो तो जुस्तजू और ज़्यादा हो जाती है और ज़्यादा तलब हो जाती है कि ये है तो सही लेकिन कब जाएंगे, ये है तो सही लेकिन कब जाएंगे। तो मेरी तो बस एक अशार में अर्ज़ सिर्फ इल्तिजा जो दुआ आपने कही ना जी कि या रब अता हो दीदार मदीना, या रब अता हो दीदार मदीना, फिर हो जाएं हम सब हाजिर दरबार मदीना। वाह सुभान अल्लाह। फिर गुंबदे खजरा के नज़ारे हुमे असर, फिर गुंबदे खजरा के नज़ारे हुमे असर, अल्लाह दिखा दे हमें मीनार मदीना, हमें भी मीनार मदीना। आमीन अल्लाहुम्मा आमीन। अल्लाह सभिनी खे इहो दीदार नसीब फरमाए। नासिन वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, वापसि था अचो। रहमत रमज़ान प्रोग्राम में हिकु बार ॿीहर तव्हांखे भलीकार कयां थी। असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द, रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। टपाल मेज़बान सिंध जी नंबर 1 चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं एतिरो बहितरीनु आहे जो हर ढुक में मिले थो तव्हांखे भरपूर मज़ो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुंहिंजो रमज़ान जो दस्तरख़्वान बि टपाल मेज़बान खां सवाइ मुकमल नथो थिए। सो टपाल मेज़बान पियो ऐं इंजॉय कयो चांहि खे। सो हाणे हलंदासीं, पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो कंदासीं कंटिन्यू। बहितरीन स्कॉलर असां सां मौजूद आहिनि बुशरा अरशद साहिबा। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? सलाम, अल्हम्दुलिल्लाह। कैसा चल रहा है आपका रमज़ान? रमज़ान बस कोशिश है कि अच्छा चले और हम इबादतों में कामयाब हो जाएं। बस यही भी बहुत है लेकिन इबादत तो अपनी जगह ज़रूरी है। बिल्कुल, और यही हमारी कोशिश है
کہ کہیں نہ کہیں کامیاب ہو جائیں, کچھ نہ کچھ ہماری بھی مغفرت ہو جائے, اسی جستجو میں سب لگے ہوئے ہیں. اچھا, آج ٹاپک ہے حقوق العباد. حقوق اللہ ہم نبھانے سے اب تو چلے ہی گئے ہیں, سمجھیں, کچھ نبھا لیتے ہیں چیزیں, کچھ ہمیں پتہ بھی ہیں. حقوق اللہ اور حقوق العباد, اللہ پاک فرماتا ہے حقوق اللہ بھی میں معاف کر دوں گا, لیکن حقوق العباد معاف نہیں کر پاؤں گا. تو یہ آپ دونوں چیزیں ڈیفائن کریں تھوڑی سی. دیکھیں, حقوق اللہ جو ہیں وہ تو ہم پہ فرض ہیں جی, اور اللہ کے سارے حقوق ہمیں دینا ہے, ادا کرنے ہیں, لیکن وہ اللہ حساب کرے گا ہم سے, اللہ ہمیں اس کی جزا اور سزا دے گا. لیکن جو حقوق العباد ہے اس کے لیے اللہ نے واضح فرما دیا ہے کہ جس شخص کے ساتھ تم کرو گے وہ تمہیں معاف کرے گا, اس کے بعد میں اسے دیکھوں گا. اس سے پہلے جب تک وہ نہیں تمہیں معاف کرتا تمہاری معافی نہیں ہے. اور جتنے ان رکھے ہیں ہمارے لیے حقوق العباد وہ ہم کو لازم ہے کہ ہم وہ ادا کریں. ہم بہت چھوٹی چھوٹی سی باتیں ہوتی ہیں جو لوگوں کا دل دکھ جاتا ہے. جی, دل دکھانا سب سے بڑی اس کی ہی پکڑ ہے, اس سے ہمیں کہیں بھی بچت نہیں ہے. اور ہم بہت چھوٹی چھوٹی باتوں سے, صرف لہجے سے اتنا دل دکھا دیتے ہیں جس کا ہمیں اندازہ بھی نہیں ہوتا, لیکن اللہ ضرور دیکھ رہا ہوتا ہے اور اس شخص کا دل اندر سے رو رہا ہوتا ہے. ہماری گو کہ ہم نے کوئی ایسی بات نہیں کی ہوتی ہے, لیکن ہمارا تھوڑا سا طنز, تھوڑا سا لہجہ اس کا دل دکھا جاتا ہے, اور دل دکھانے والے کی تو معافی نہیں ہے. اور سب سے پہلا حق تو یہی ہے, اس کے بعد ہے غریبوں کا, پڑوسیوں کا. یہ سب ہمیں نبھانا ہے اور سب کو ہمیں لے کر چلنا ہے. یہ نہیں یہ اس کا کر لیا آپ دوسرے کا نہیں کر رہے, نہیں, آپ دوسرے کا بھی کریں. جتنی استطاعت ہے آپ کریے. آپ روزہ اتنی لمبی چوڑی سے افطاری اور سحری نہ سجائیں. آپ دیکھیں کہ کن کے گھر میں نہیں ہے. اب ضروری نہیں ہے اسے جتا کر دیں, اس کو بے عزت کر کے دیں کہ بھائی ہم تمہاری مدد کر رہے ہیں. نہیں, آپ تحفتاً لے جائیے. یہ حقوق العباد ہیں, یہ مخلوق کی حقوق ہیں جو ہم اس طرح ادا کر سکتے ہیں. ہم ان کا دل رکھ سکتے ہیں, عید پر انہیں گفٹ دے سکتے ہیں, رمضان شروع ہونے سے پہلے سحری کا سامان بھیج سکتے ہیں. جی, تو یہ چیزیں ہیں. اور یہ تو ہے رمضان میں, لیکن رمضان کے بعد, مطلب یہ رمضان جو آتا ہے صرف یہ ہم فرائض یہیں تک سمجھتے ہیں کہ بس رمضان میں ہی ہمارے فرائض ہیں. جی بالکل یہی بات میں کہہ رہی تھی کہ رمضان میں نہیں ہوتا کہ صرف جی رمضان میں آپ نے کر لیا, اس میں ایک نیکی کا 10 گنا ثواب مل رہا ہے, آپ ثواب لوٹ رہے ہیں. نیتیں تو اللہ جانتا ہے نا. آپ کے یہ ٹریننگ کا مہینہ ہے. صحیح, جیسے سال پہ آپ کی نئی کلاس شروع ہوتی ہے نا, تو یہ پہلا امتحان ہے اور اس میں آپ کو ٹریننگ دے دی جاتی ہے کہ پورا سال یہ سب کچھ کرنا ہے. نہیں رمضان تو ختم, اب سحری تھوڑی دینی ہے کسی کو. رمضان ختم, اب افطاری نہیں دینی ہے. نہیں, رمضان کے بعد بھی ہمیں یہ دیکھنا ہے اور چلاتے رہنا ہے اس کو کہ جی کوئی تکلیف میں تو نہیں ہے. ہم اپنے آپ سے جتنی مدد کر سکتے ہیں, ہم اپنی زبان پہ قابو رکھ سکتے ہیں. سب سے بڑا جو ہے ہمیں اپنی زبان پہ قابو رکھنا ہے. کسی کی کہیں عزت بنی ہوئی ہے, گناہ ہے یہ کہ کہیں کسی کی کوئی تعریف کر رہا ہے, تو خواتین میں بھی ہوتا ہے, مردوں میں بھی ہوتا ہے. مطلب خواتین تو بدنام ہیں, لیکن میں دیکھتی ہوں مردوں میں بھی یہ ہے. ارے تمہیں نہیں پتا, میں بتاتا ہوں اس کے بارے میں. تو بھائی بنی ہوئی عزت کو خراب نہیں کرو. خراب کرو گے کسی کی بنی ہوئی عزت کو تو بڑی پکڑ ہے اس چیز کی. اور یہ تو ہوتا ہی, وہ بہت اچھا پڑھتی ہے. ارے تمہیں کیا پتا اس نے کہاں سے سیکھا ہے, پہلے وہ یہ بتانا شروع. آپ کی ذمہ داری نہیں ہے, اس کی عزت بنی ہوئی ہے تو بنی رہنے دیں آپ. تو ہمیں تو چھوٹی چھوٹی باتوں سے جب اگر ہم اپنے آپ کو سدھاریں گے نا, تو ہم حقوق العباد ادا کر لیں گے. جب ہم سامنے والے کا سوچیں گے ہی نہیں کہ اس کا ہم پہ کوئی حق ہے, تو پھر کیسے ادا ہوں گے. یہ تو تھے انسانوں کے حقوق. اب اللہ کے حقوق ہیں. جی, وہ ہم پہ فرض ہیں. نمازیں ہم پہ فرض ہیں, اور ہم کو تو شرم آنی چاہیے اگر ہم یہ 5 نمازیں نہیں پڑھ پائیں تو, کیونکہ 50 تھیں. جی, کم کراتے کراتے 5 پر آئیں. اور اس وقت حضور صلی اللہ علیہ وآلہ وسلم نے کہا کہ مجھے حیا آتی ہے کہ میں اور کم کراؤں. اگر یہ 5, کیونکہ موسیٰ علیہ السلام نے ان سے کہا کہ نہیں ابھی اور کم کراؤ, تمہاری امت نہیں پڑھ پائے گی.
انہوں نے کہا نہیں اب اگر امت نہیں پڑھ پائے گی تو میں کم نہیں کروں گا, میرا دل ضرور وہ ہوگا لیکن میں اب اور کم نہیں کرا سکتا. تو یہ ہے حقوق اللہ کہ ہمیں نماز پڑھنی ہے, سب سے پہلے توحید ہے, رسالت ہے, یہ سب رہ جاتا ہے, پہلے نماز کا سوال ہوگا. جی اور اس کی کوئی چھوٹ نہیں ہے کہ اگر آپ بیمار ہیں تو بھی آپ کو پڑھنی ہے. بالکل, آپ بیٹھ کے پڑھیں, آپ سو کے لیٹ کے پڑھیں. پڑھیں, آپ سو کے نہیں اشارے جی, سے پڑھیں. اشارے سے. اشارے سے پر سو جائیں گے تو نماز تو نہیں ختم. مطلب وہ جیسے لیٹ جاتے ہیں نا کہ کوئی بندہ اٹھ نہیں پاتا ہے, ہاں مریض یہی ہے, کہہ رہی ہوں, آپ بیڈ لیٹ پہ کر, لیٹا ہوا ہاں ہے, بستر تو پہ آپ لیٹ کر بھی اشاروں سے نماز پڑھ سکتے ہیں. ہاں لیکن نماز کے لیے نا یہ صرف چھوٹ بیمار کے لیے ہیں, کیونکہ پیشانی اور ناک کو سختی محسوس ہونی چاہیے سجدے میں. صحیح. اور اگر وہ آپ کو آپ جا نمازیں دیکھ لیں ایسی سافٹ آ رہی ہیں, آپ ان پہ اگر سجدہ کریں گے آپ کو سختی محسوس نہیں ہوگی. تو آپ کو تخت پہ تو آپ پڑھ سکتے ہیں لیکن آپ بستر پہ نہیں پڑھ سکتے کیونکہ آپ کو سختی محسوس ہونی ہے. اور بیماروں کے لیے تو چھوٹ ہے کیونکہ ہمارا مذہب بہت بہت ہی دین فطرت ہے. جی, تو اس میں ہمیں بہت نرمی دی ہوئی ہے. جتنا ڈرایا جاتا ہے اتنا ڈرانے کی نہیں ہے, اللہ تو 70 ماؤں سے زیادہ چاہتا ہے. بے شک بے شک. بشرا صاحبہ بہترین آپ نے بات کی. ناظرین वठूं था नंढड़ो ब्रेक, केॾा न वञो, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि, नातूं बि ॿुधणियूं आहिनि. जी नाज़रीन, हिकु बार ॿीहर भलीकार रहमत रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय. अच्छा, हमदर्द वारनि जी थोड़ी असीं तारीफ़ ज़रूर कंदासीं. हमदर्द तकरीबन 100 साल पुरानी कंपनी है. पाकिस्तान के अर्ली डेज से हमदर्द हर घर का हिस्सा है, मेडिसिन, सिरप और हेल्दी प्रोडक्ट के थ्रू. हमदर्द ने नेचुरल हर्ब्स पर बेस्ड मेडिसिन बनाई और लोगों का स्ट्रॉन्ग ट्रस्ट बिल्डअप किया. जनरेशन से लोग हमदर्द पर भरोसा करते आए हैं फॉर प्योरिटी एंड क्वालिटी, इसलिए हमदर्द हर घर का हिस्सा है. ऐं नाज़रीन, असांजे घर में यानी कि आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते बहितरीन मेहमान मौजूदु आहिनि, नात ख़्वान बि आहिनि. हिकिड़ो ॿियो बि इज़ाफ़ो थियो आहे, बहितरीन नात ख़्वान असां वटि मौजूदु आहे सैयदा ऐमन हाशमी साहिबा. अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह. छो न हिननि जी बहितरीन आवाज़ में असीं पहिरीं कुछ ॿुधी था वठूं, या त हमद या त नात या त वरी कोई कसीदो. अब टू यू, हमें क्या सुना रही हैं? बिस्मिल्लाह करें. बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, पढ़ते हैं गर दुरूद तो मिलता सवाब है, भेजे अगर सलाम तो भेजे अगर सलाम तो आता जवाब है. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला सय्यदिना अली व सय्यदतना फातिमा व सय्यदतना ज़ैनब व सय्यदिना हसन व सय्यदिना हुसैन वाला आलिही व स्वहबिही व बारिक वसल्लिम व बारिक वसल्लिम. अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद, अल्लाह के शेर है दरे करार पर दुरूद. हज़रत हसन हुसैन के, हज़रत हसन हुसैन के किरदार पर दुरूद. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद. अल्लाहुम्मा सल्ली अला
सैयदिना व मौलाना मुहम्मद। ज़ैनब की बारगाह में सलाम नियाज है, ज़ैनब की बारगाह में सलाम नियाज है कि जो मुर्तज़ा की लाडली ज़हरा का नाज है, जो मुर्तज़ा की लाडली ज़हरा का नाज है। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदिना व मौलाना मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदिना व मौलाना मुहम्मद। सुभान अल्लाह माशाल्लाह। सैयदा अयमन साहब आपकी आवाज़ भी बहुत अच्छी, अंदाज़ भी बहुत अच्छा है। अल्लाह आपको खैर दे, इसमें और ज़्यादा इजाफ़ा करे आपकी आवाज़ में, आपके अंदाज़ में। नासिन वठंदासीं नंढड़ो ब्रेक, केॾा न वञिजो। ब्रेक इन ॻाल्हि जी नाहे त असीं न्यूज़ ब्रेक ॾांहुं वञूं पिया, पर किचन ब्रेक ॾांहुं वञूं पिया। अदियाबदा असांजो इंतज़ारु करे रही आहे। अॼु ॾिसूं था त तलो में कहिड़ी रेसिपी तयारु थी रही आहे, छो त अदियाबदा मज़ेदार खाधा तयारु करे ॾेखारींदी आहे ऐं असीं खाईंदा बि आहियूं इफ़्तार में। सो अॼु अदियाबदा छा पचाए रही आहे? थैंक यू सो मच सबा ऐं अस्सलाम वालेकुम तमामु असांजे ॾिसण वारनि खे। उमेद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, पंहिंजनि घरनि में पंहिंजनि प्यारनि सां गॾु तव्हांजा रोज़ा तमामु सुठे ऐं अहसन तरीक़े सां गुज़रिया पिया हूंदा। ऐं रेसिपीज़ त आहिनि अॼु जी मज़ेदार ई रेसिपी ठाहियूं था, पर उनखां अॻु में मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जो इहो जेको असांजो किचन जो सेगमेंट आहे, इनखे स्पॉन्सर कयो आहे हमदर्द रूह अफ़ज़ा वारनि, ऐं इन सां गॾु गॾु हमदर्द स्पाइस मिक्स बि असां सां गॾु आहिनि, तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा, मेज़बान प्रीमियर डस्ट टपाल टी सिंध जी नंबर 1 चांहि, ऐं इन सां गॾु आहे लाइफ बॉय शैम्पू जेको तमामु ज़बरदस्त शैम्पू आहे। ऐं तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारनि जो चवणु आहे त 70 सालनि खां वठी असांजी जेके माहिर आहिनि उहे भरवसो कंदियूं आहिनि, एतमाद कंदियूं आहिनि तलो बनस्पति ऐं कुकिंग ऑयल वारनि ते। इहा ई वजह आहे त असांजा ॿार चवंदा आहिनि त अम्मा तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए। रूह अफ़ज़ा जी त छा ॻाल्हि कजे, जॾहिं असां रोज़ो इफ़्तार कंदा आहियूं त उन जी जेकी तस्कीन मिलंदी आहे उहा रूह अफ़ज़ा सां मिलंदी आहे। ऐं असांजी सिंध जी नंबर 1 चांहि टपाल टी मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि पंहिंजे रंग जे करे, पंहिंजे ज़ाइक़े ऐं पंहिंजे ख़ुशबू जे करे। हमदर्द जा जेके स्पाइस मिक्स आहिनि तमामु ज़बरदस्त आहिनि, नेचुरल इंग्रेडिएंट सां गॾु इन्हनि खे तयारु कयो आहे। MSG फ्री आहिनि, मोस्टली मसालनि में ऐड कयो वेंदो आहे उनजे फ्लेवर खे एनहेंस करण जे लाइ, पर इहे MSG फ्री आहिनि। तमामु ज़बरदस्त रेंज आहे जेके असांजा पाकिस्तानी ऑथेंटिक फ्लेवर आहे उहो तव्हांखे मिलंदो जेकॾहिं तव्हां इनखे तयारु कंदव। कढ़ाई हुजे, बिरयानी हुजे, टिक्का हुजे या सीख कबाब हुजनि, तमामु ज़बरदस्त वैरायटी ऐं रेंज अथनि। अॼु असां तयारु कयूं था बसरनि जा पकोड़ा, जंहिंमें बसर घणा हूंदा, बेसण घटि हूंदो, ऐं शायदि ई को घर हुजे जंहिंमें पकोड़ा तयारु न थींदा हुजनि। पकोड़नि खां बिना इफ़्तार चई सघिजे थो त नामुकम्मल आहे। बिह जा पकोड़ा बि तयारु कया वेंदा आहिनि, बसरनि जा त आहिनि ई, पटाटनि जा पकोड़ा, मिक्स पकोड़ा, चाइनीज़ पकोड़ा, त डिफरेंट तरीक़े जा चणनि जी दाल जा पकोड़ा, तमामु घणा पकोड़ा तयारु थींदा आहिनि। अॼु जा पकोड़ा मुंहिंजा त तमामु घणा फेवरेट आहिनि। असांजा उहे घर भाती जंहिंखे क्रिस्पी, तमामु क्रिस्पी पकोड़ा पसंदि आहिनि, त उहे इहे पकोड़ा ट्राए कनि, छो त असांजा जेके बसरनि जा पकोड़ा आहिनि तमामु क्रिस्पी ऐं ज़बरदस्त थींदा आहिनि। त सभिनीनि खां अवल इहो कंदासीं त पंहिंजी कणशीअ में मां ऐड कंदमि तलो कुकिंग ऑयल, त जीअं इहे गरम थियणु शुरू थी वञे, ऐं गॾोगॾु तयारु कंदासीं पंहिंजो हिकिड़ो मिक्सचर बैटर। त मां अवल स्टोव जेको आहे सो उनखे कयां थी ऑन, ऐं हिन में ऐड कंदासीं तलो कुकिंग ऑयल। त हे आहे मां वटि तलो कुकिंग ऑयल, इहो शामिलु था कयूं। एतिरो ऐड कंदासीं त जीअं असांजी जेकी फ्राइंग आहे इहा सुठे तरीक़े सां थी वञे। जेतिरी वॾी तव्हांजी कढ़ाई हुजे बसि इन जे हिसाब सां तव्हां हिन में शामिलु कयो। तमामु ज़बरदस्त आहे ऐं स्पेशल पैकेजिंग में दस्तयाबु आहे हिन रमज़ान में। न सिर्फ़ु इन्हनि जी पैकेजिंग स्पेशल आहे, बल्कि स्पेशल बचत सां गॾु बि आयो आहे। त ज़रूरु तव्हां बि पंहिंजे घर में
इनखे खणी अचो ऐं जेका स्पेशल बचत आहे उनखे तव्हां इंजॉय कयो। स्पेशल प्रो ग्रोथ फॉर्मूला सां गॾु आयो आहे जेको रखे थो तव्हांजे ॿारनि खे स्ट्रॉन्गर, हायर ऐं एनर्जेटिक। जेकॾहिं तव्हां शहर में इन जा ठहियल खाधा खाओ था त तव्हांखे सिहतमंद बि रखे थो ऐं ज़ाइकेदार त आहे ई। चलो हाणे अचूं था पंहिंजी रेसिपी जी तरफ़। हे बसरनि खे अवल त असां स्लाइस कंदासीं, हिननि खे मां स्लाइस बि कयां थी ऐं तव्हांखे इंग्रेडिएंट्स बि ॿुधाईंदी हलां। लूणु असां हिन में शामिलु कंदासीं, कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, जेके असांजा मसाला आहिनि उहे कुटियल आहिनि। इन सां गॾु असां इन में ऐड कंदासीं मिठो सोडो, नॉर्मली जेको पकोड़नि में पवंदो आहे, ऐं बेकिंग पाउडर न आहे, बेकिंग सोडो आहे जेको असां हिन में शामिलु था कयूं। लूणु हिन में विझंदासीं हस्बे ज़रूरत ऐं ढेर सारी इन में ऐड कंदासीं बसर, उहे शामिलु कंदासीं। ऐं यकीनन असां इन्हनि खे ठाहियूं था बेसण में। मैदे जा पकोड़ा बि तमामु मज़ेदार थींदा आहिनि ऐं पर मोस्टली घरनि में जेके पकोड़ा घणा हलंदा आहिनि उहे बेसण जा ई आहिनि। जेसीं ताईं असांजो जेको ऑयल आहे उहो फ्राए थो थिए, थोरो मिक्सचर बि तयारु कंदासीं। अच्छा, जेकॾहिं तव्हांखे लॻंदो आहे त भई लम्स इलाही अची था वञनि, बेसण खे छाणे करे इस्तेमालु कयो। इहा हिकिड़ी नंढड़ी टिप आहे त बेसण खे अवल छाणियो, छाण खां बाद में तव्हां हुन जो बैटर ठाहियो त तव्हांजो बैटर तमामु ईज़ीली तयारु थी वेंदो। अक्सर थींदो आहे त ऐन वक़्त ते असांजूं भेनर उथंदियूं आहिनि, टाइम एतिरो न हूंदो आहे, वरी उन जूं जेके घुटलियूं आहिनि उहे देरि सां निकिरंदियूं आहिनि। तव्हां उनखे छाणे वठो, जीअं ई तव्हां उनखे छाणींदव बेसण तमामु घणो स्मूथ थी वेंदो। हुन खां बाद में तव्हां हुन में पाणी विझी करे जेसीं ताईं तव्हां पंहिंजी असर जी नमाज़ वग़ैरह पढ़ी त बेसण ज़बरदस्त सेटल थी वेंदो। सेटल थियण खां बाद में तव्हां हुन में मसाला ऐड कयो ऐं जेकर तव्हां भाॼी हुन में शामिलु कयो था उहा तव्हां शामिलु करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां 2 ॾींहंनि जो बैटर हिकु गॾु ठाहींदा आहियो त पोइ कोशिशि कयो त स्पाइसिस ऐड न कयो। सिंपल जेको बेसण आहे हुनखे भुॼाए करे रखो ऐं सेम डे स्पाइसिस ऐड कयो। जेका भाॼी तव्हांखे ऐड करणी आहे उहा तव्हां सेम डे ऐड कयो त तव्हांजा पकोड़ा तमामु ज़बरदस्त थींदा, क्रिस्पी बि थींदा ऐं दरमियानी बाहि ते देरि ताईं पकोड़नि खे पचाइबो आहे। मूंखे जेके क्वेरीज़ ईंदियूं आहिनि पकोड़नि जे हवाले सां उहे इहे ई आहिनि त पकोड़ा क्रिस्पी कीअं थींदा, इहो ॿुधायो। पकोड़नि खे ठाहिण खां बाद में उन्हनि खे ढके बि न रखिजो ऐं ढके रखंदव त तव्हांजा पकोड़ा सॉफ्ट थी वेंदा। पकोड़नि खे खुलो ई छॾे ॾियो, न जे मथां को ढक वग़ैरह तव्हांखे नाहे रखिणो। रूम टेम्परेचर ते जेकॾहिं तव्हां इफ़्तार खां अवल बि तयारु कयो आहे ऐं फ्राए सुठे तरीक़े सां कयो तव्हां उन्हनि खे, तव्हांजा पकोड़ा ज़रूरु क्रिस्पी थींदा। थोरो जेकॾहिं तव्हां उन्हनि में अञा तव्हांखे क्रिस्पीनेस पसंदि आहे, थोरो तव्हां चांवरनि जो अटो शामिलु उन में करे सघो था, हिकिड़ो बेदो ऐड करे सघो था। उन सां बि जेके पकोड़ा आहिनि उहे इलाही क्रिस्पी थी वेंदा आहिनि। अच्छा, बेसण हाणे असां इन में ऐड कंदासीं। थोरो हिन खे भुॼाए था रखूं। हे अची वियो असांजो बेसण। इन में मां कुझु मसाला आहिनि उहे शामिलु कंदमि, जंहिंमें लूणु आहे हस्बे ज़रूरत। हे अची वियो असांजो लूणु। इन में असां ऐड कंदासीं कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च, थोरो जीरो ऐं हिन खे थोरो भुॼायूं था। सुठे तरीक़े सां हिन खे मिक्स कंदासीं। कंहिं क़िस्म जी का जेका घुटली हूंदी आहे उहा असांखे न खपे ऐं कंहिं बि क़िस्म जो जेको राइज़िंग एजेंट आहे जीअं बेकिंग पाउडर आहे, बेकिंग सोडो आहे, उहो असां इन में ऐड कंदासीं देरि सां। जॾहिं तव्हां पकोड़नि खे फ्राए करणु स्टार्ट कंदव उन खां थोरी देरि अवल असां इन में शामिलु कंदासीं त जीअं हे जेको बि असांजो एजेंट हूंदो आहे उन ई वक़्तु पंहिंजो कमु स्टार्ट कंदो आहे। जेकॾहिं तव्हां भुॼाए घंटा 2 घंटा बेसण खे रखंदा आहियो त पोइ मुनासिबु न आहे त तव्हां इन में जेको सोडो आहे उहो ऐड कयो। सोडो बिल्कुलु ऐन वक़्त ते असां शामिलु कंदासीं। फ़िलहालु बेसण में स्पाइसिस उनखे कंदासीं सुठे तरीक़े सां मिक्स। बसि जेके बि लम्स आहिनि उहे कढी छॾियो ऐं उन खां बाद में जॾहिं असां हिन में बसर ऐड कंदासीं
पोइ असांखे इहो आइडियो थी वेंदो त असांखे केतिरो बैटर तयारु करिणो आहे। त बसि बसरनि खे सुठे तरीक़े सां कोट करे वञे। बसि कोई बि गोल स्पून खणो। जॾहिं मां हिन खे मिक्स थी कयां त तव्हां ॾिसो असांखे हेठि फुटकियूं नज़र अचनि थियूं बेसण जूं, इहे ख़तमु थियणु खपनि। पोइ मां हिन में बसि हिकिड़ी चुटकी जेका आहे सा विझंदमि सोडे जी। थोरो अञा था विझूं पाणी। अच्छा, बैटर जी कंसिस्टेंसी बि मां तव्हांखे ॿुधाईंदमि त कंहिं तरीक़े जो तव्हांजो जेको बैटर आहे उहो हुजणु खपे। एतिरो घाटो बि न हुजे ऐं एतिरो पतरो बि न हुजे। चलो, हे जेके बसर आहिनि इहे हिन में ऐड था कयूं, जेके असां हिते कटे रखिया आहिनि। हथनि सां ठाहियो, चिमचनि सां ठाहियो, जीअं तव्हांखे आसान लॻे थो ईअं तव्हांखे पंहिंजा जेके पकोड़ा आहिनि उहे तयारु करणु खपनि। कुझु ॿिया बि आहिनि बसर, इन्हनि खे बि स्लाइस था कयूं। अच्छा, तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति जेको आहे उहो असां रखियो अथसीं गरम करण जे लाइ। मां कुकिंग ऑयल में पंहिंजा पकोड़ा अॼु जा तयारु थी कयां। गिह में तव्हां इन्हनि जा उफराटा ठाहियो, निहारी आहे, कोरमो आहे, उहो तमामु मज़ेदार थींदा आहिनि। बिरयानी स्पेशली गिह में तमामु ज़बरदस्त थींदी आहे। इंशाअल्लाह ज़रूरु तव्हां सां गॾु शेयर कंदासीं डिफरेंट इन जूं रेसिपीज़। ईद ते बिरयानी हलंदी आहे मोस्टली, त इफ़्तार ते बि तमामु सुठी लॻंदी आहे। कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त इफ़्तार हटी करे कुझु उहा ई असांजी मानी हुजे, कुझु कढ़ाई हुजे, कुझु बिरयानी हुजे ज़बरदस्त क़िस्म जी। चलो, ये तमामु शयूं असां ऐड कयूंसीं, कयूं था हिनखे मिक्स। बसरनि जा ठाहियूं था पकोड़ा ऐं इन में मां ऐड कयो आहे लूणु, कुटियल ॻाढ़ा मिर्च। उन सां गॾोगॾु असां शामिलु कंदासीं कुटियल धाणा। मां हिन में ऐड कया आहिनि। थोरो कुटियल जीरो शामिलु कयो अथसीं। थोरो मां हिन में बेसण अञा थी विझां। बसि तव्हां मिक्सिंग कंदव न त तव्हांखे पाण ई अंदाज़ो थी वेंदो त हा भई हिन में बेसण जेको आहे सो केतिरो हुजणु खपे। चलो, हिनखे रखूं था हिते। थोरो हाणे हिन में पाणी ऐड कंदासीं, मिठो सोढो हिकिड़ी पिंच। ऑयल बि चेक कंदासीं त असांजो केतिरो गरम थी वियो आहे। पकोड़नि विझण जे लाइ ऑयल तमामु घणो गरम बि न हुजणु खपे ऐं थधो त ज़ाहिर आहे त न हुजणु खपे। अच्छा, हिकिड़ी पिंच ऐड कयूं था मिठो सोडो। बिल्कुलु बेसिक मसाला आहिनि ऐं पकोड़ा जेके आहिनि से इन्हनि सां ई मज़ेदार थींदा आहिनि। कुटियल ॻाढ़ा मिर्च, कुटियल तव्हां हिन में विझो जीरो, लूणु। हिकिड़ो खणो था टेबल स्पून ऐं मां ज़रा विझी करे चेक बि कयां त असांजो ऑयल केतिरो गरम आहे, सुठो आहे। बसि हाणे हिन में पंहिंजा जेके पकोड़ा आहिनि उहे ऐड करणु शुरू था कयूं। बसि मां चिमचे जो इस्तेमालु थी कयां। तव्हांखे जेका शइ बहितर लॻे थी तव्हां उहा यूज़ कयो। तलो कुकिंग ऑयल में अॼु जा बसरनि जा पकोड़ा असां ठाहियूं था। स्पेशल ग्रोथ फॉर्मूले सां गॾु मार्केट में आयो आहे। ज़बरदस्त न्यू पैकेजिंग सां गॾु। ऐं न सिर्फ़ु ज़बरदस्त न्यू पैकेजिंग आहे बल्कि ज़बरदस्त ऐं शानदार बचत ऑफर्स बि आहिनि जेको तव्हां अवेल करे सघो था जेकॾहिं तव्हां हिनखे पंहिंजे घर में खणी था अचो। चलो, जेतिरी वॾी तव्हांजी कणशी हुजे न बसि एतिरा तव्हांखे जेके पकोड़ा आहिनि उहे ऐड करणा आहिनि त जीअं ईज़ीली ठहनि ऐं बैटर तव्हांजो ख़राबु न थिए। बसि काफ़ी आहे। जॾहिं हे तयारु थी वेंदा त पोइ कुझु ॿिया ऐड कंदासीं। तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह में तयारु थियनि था अॼु जा असांजा बसरनि जा पकोड़ा। उहे असांजा ॾिसण वारा जेके तमामु शौक़ीन आहिनि पकोड़नि जा ऐं उन्हनि जी दिलि चवंदी आहे त पकोड़ा तमामु क्रिस्पी हुजनि,
त तव्हां कुझु जेके मां टिप्स ॿुधायूं आहिनि उन्हनि खे ज़रूरु फॉलो कजो। तव्हांजा पकोड़ा यकीनन ज़बरदस्त ऐं क्रिस्पी थींदा। बाहि तमामु घणी न हुजे पकोड़नि जी। जॾहिं तव्हां उन्हनि खे फ्राई कयो थोरे होरिया बाहि ते फ्राई थींदा त हू क्रिस्पी थींदा आहिनि। फ्राई थियण खां बाद में उन्हनि खे बंदि करे तव्हांखे नाहे रखिणो। ऐं मूंखे त ख़ैर एतिरा हार्ड पकोड़ा न पसंदि आहिनि, पर जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहिनि त अक्सर मोस्टली जेके ॿाहिरि जा पकोड़ा आहिनि उन्हनि में मिठो जेका सोडा आहे उहा इस्तेमालु न बि कई वेंदी आहे। इन जे करे उन्हनि जा पकोड़ा अञा बि घणा क्रिस्पी हूंदा आहिनि। तव्हां कॾहिं नोट कयो हूंदो त हो एतिरा जॾहिं हो फ्राई करे रखंदा आहिनि त एतिरा फुलियल बि हो न हूंदा आहिनि, तमामु स्लिम हूंदा आहिनि ऐं इहा ई वजह आहे जो एक्स्ट्रा क्रिस्पी बि हूंदा आहिनि। चलो थोरो हिननि खे फ्राई था कयूं ऐं ज़बरदस्त ख़ुशबू अचे थी ऐं उहा तर जी उहा ख़ासि हिकिड़ी ख़ुशबू जेका रमज़ान जी आमद जी ख़बर ॾींदी आहे। हर घर में इवनिंग में इहा हिकिड़ी ख़ुशबू जेका आहे सा ईंदी आहे। तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह। त तव्हां सुठे क्वालिटी जो जेकॾहिं ऑयल इस्तेमालु कंदा त पोइ तव्हांजी तर जेका रोज़ थिए थी तव्हांजी सिहत बि सही रहंदी ऐं रमज़ाननि में उहे बि ख़्यालु रखणु खपे, पर रमज़ाननि में अञा बि घणो ख़्यालु रखणु खपे त तव्हांजी सिहत सही रहे, त जीअं तव्हांजा जेके रोज़ा आहिनि उहे ख़राबु न थियनि। तव्हांजी सिहत सही हूंदी, तव्हां सुठे तरीक़े सां जेके रोज़ा आहिनि उहे बि तव्हां रखंदव। चलो हिनखे थोरो कंसिस्टेंसी सां हिनखे स्टर कंदा हलंदासीं त हिन जो जेको कलर आहे उहो सुठो गोल्डन कलर अची वेंदो। तव्हां ॾिसी सघो था। ऐं जेके बसर हूंदा आहिनि उन्हनि में इलाही पाणी हूंदो आहे। इहा ई वजह आहे त जॾहिं गर्मियूं हूंदियूं आहिनि त चयो वेंदो आहे त बसरनि जो इस्तेमालु घणो करणु खपे लू वग़ैरह में। त बसरनि में छो त पाणी घणो आहे त फ्राई थियण में थोरो वक़्तु लॻंदो आहे। तव्हांखे क्रिस्पी पकोड़ा खपनि त हिकु त पकोड़नि जो पचण जो पंहिंजो टाइम आहे। वरी जेके असां हिन में बसर ऐड कया आहिनि उहे बि असां जॾहिं बसरनि खे फ्राई कंदा आहियूं त इलाही असांखे वक़्तु लॻी थो वञे। जेकॾहिं देसी खाधनि जी ॻाल्हि कजे त बसरनि जे फ्राई थियण में ई सॼो वक़्तु लॻंदो आहे। या जेकॾहिं तव्हां उन्हनि जे टमाटनि खे फ्राई था कयो त बसि थोरो पेशेंस सां गॾु पंहिंजे इन्हनि पकोड़नि खे तव्हां फ्राई कजो। तव्हांजा पकोड़ा क्रिस्पी बि थींदा ऐं मज़ेदार बि थींदा। अच्छा, कलर हिननि जो तमामु सुठो ज़बरदस्त अचे थो। थोरा अञा मां इन्हनि खे फ्राई कयां, उन खां बाद में मां इन्हनि खे कढी सर्व कंदमि। इन सां गॾु आहे हमदर्द जा स्पाइस मिक्स। तमामु पुराणी इहा ब्रांड आहे। मेडिसन्स खे जेकॾहिं तव्हां वठो, हर्ब्स खे वठो त असां हमदर्द जो नालो हमेशह खां वठी ॿुधंदा आया आहियूं। ऐं रूह अफ़ज़ा हिकिड़ो जानो मानो ब्रांड आहे ऐं रूह अफ़ज़ा जी तस्कीन, रूह अफ़ज़ा जी ख़ुशबू, रूह अफ़ज़ा जो रंग तमामु बहितरीनु आहे। ऐं इन्हनि पंहिंजा जेके स्पाइस मिक्स आहिनि उहे बि मुतारफ़ कराया आहिनि। जेके पाकिस्तानी ऑथेंटिक फ्लेवर आहे उन्हनि में। ऐं इन सां गॾु गॾु तमामु बैलेंस फॉर्मूला आहे। यानी ईअं न आहे त तव्हांखे लॻंदो त जी मिर्च तेज़ थी विया या इन में लूणु तेज़ थी वियो, तव्हां घणो था खाओ, तव्हां घटि था खाओ, पर इहो फॉर्मूला एॾो बैलेंस आहे त तव्हां पंहिंजे हिसाब सां मसालो घटि ऐं जेको घणो आहे उहो विझी सघो था। पर का बि हिकिड़ी शइ तव्हांखे तेज़ इन में न लॻंदी। MSG फ्री आहे जेको नॉर्मली मसालनि में ऐड कयो वेंदो आहे उनजे फ्लेवर खे एनहेंस करण जे लाइ। अच्छा, कीअं ख़बर पवंदी त पकोड़ा या कोई बि अहिड़ी शइ जेका तव्हां तर कयो था उहा फ्राई थी वई आहे? जॾहिं बि का शइ तयारु थी वेंदी आहे त उहा मथी सतह ते अची वेंदी आहे। हाणे तव्हां ॾिसी सघो था त असांजा जेके पकोड़ा आहिनि उहे बिल्कुलु मथे था असांजे तेल में तरनि। हिन जो मतिलबु आहे असांजा पकोड़ा रेडी थी विया आहिनि। कलर तमामु सुठो बहितरीनु अची वियो आहे। त मां इन्हनि खे कढी करे इन्हनि खे डिश आउट कंदासीं। चाहियो त कंहिं पेपर ते तव्हां इनखे रखी सघो था या न्यूज़पेपर बि थी सघे थी, पर इन्हनि खे तव्हांखे ढकणो न आहे। बसि इन ॻाल्हि जो तव्हां ख़्यालु रखिजो। हिकिड़ी प्लेट खणूं था या हे ट्रे सही आहे बसि। हाणे कुझु ॿिया जेके आहिनि उन्हनि खे बि फ्राई था कयूं। बसरनि जा अॼु असां ठाहियासीं पकोड़ा। कुझु ठही विया आहिनि ऐं कुझु अञा बि इन में ऐड था कयूं। रिकैप जेकॾहिं मां तव्हांखे ॾींदी हलां त कुटियल धाणा, कुटियल ॻाढ़ा मिर्च,
ऐं असां हिन में शामिल कयोसीं लूणु, लूण सां गॾु इन में असां ऐड कयोसीं थोरो जीरो। अच्छा, जॾहिं बिल्कुलु पकोड़ा तयारु थी ॿाहिरि ईंदा न त पोइ असां इन में शामिल कंदासीं हमदर्द जो चाट जो मसालो। मथियां तव्हां चाट जो मसालो इन खे ॿुरकियो, तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। चलो जी, तमामु जेके पकोड़ा आहिनि उहे असां हिन में ऐड करे छॾियासीं। चले जी, अच्छा थोरो हाणे हितां मां खणा थी चाट जो मसालो हमदर्द जो, ऐं मां ॾिसां थी तमामु इन्हनि जी ज़बरदस्त रेंज आहे, त हे आहे असां वटि हमदर्द चाट मसालो। इहो कढी करे ऐं थोरो असां ॿुरकींदासीं पंहिंजे इन्हनि पकोड़नि जे मथियां, तमामु ज़बरदस्त थींदो। ऐं गरम गरम पकोड़नि जे मथां ऐड कयो, हिननि जो फ्लेवर तमामु सुठो अचे वेंदो। बसरनि जा पकोड़ा असां ठाहियूं था, रूह अफ़ज़ा वारनि असां सां ताउन कयो आहे, हमदर्द स्पाइस मिक्स वारनि असां सां ताउन कयो आहे, इन सां गॾु गॾु तलो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह वारा आहिनि। टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारा असां सां गॾु आहिनि, ऐं इन सां गॾोगॾु लाइफ बॉय शैम्पू जेको तमामु ज़बरदस्त शैम्पू आहे, उहे असां सां गॾु आहिनि। इन्हनि खे साइड ते रखंदासीं। बसि हिकिड़ा असांजा जेके बसर आहिनि उहे फ्राई थी विया आहिनि, बसरनि जा पकोड़ा ऐं ॿिया असां फ्राई कयूं था। अच्छा, इहे असांजा बसरनि जा पकोड़ा फ्राई थी विया आहिनि, ॿिया फ्राई थियनि था, ऐं वक़्तु थी वियो आहे हाणे सबा जी तरफ़ वञण जो। असांजो कुकिंग जे सेगमेंट में अॼु इहो ई हुयो। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे पंहिंजी दौन में ज़रूरु यादि रखिजो। ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त इंशा अल्लाह ताला तव्हां सां वरी थींदी मुलाक़ात मज़ेदार सी रेसिपी सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मुंहिंजी तरफ़ खां इजाज़त। ओवर टू यू सबा। एक बार ॿीहर भलीकार। रहमते रमज़ान प्रोग्राम में असांजे प्रोग्राम जा स्पॉन्सर आहिनि तलो कुकिंग ऑयल, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान जश्न जमालो ऐं लाइफ बॉय। नाज़रीन, वक़्तु थियो आहे नात ॿुधण जो। सो बहितरीन नात लाइ असीं रिक्वेस्ट कंदासीं आजिद अली खे त आजिद अली साहब पंहिंजी ख़ूबसूरत आवाज़ में असांखे नात ॿुधायो। बिस्मिल्लाह। मक़बूल दुआऊं थी वेंदई, रुगो हथ रखणी बाॾाए ॾिस, विझी वास तो रब खे मदनीअ जो, तूं बांद गिचीअ गल पाए ॾिस। मक़बूल दुआऊं थी वेंदई, रुगो हथ रखणी बाॾाए ॾिस, विझी वास तो रब खे मदनीअ जो, तूं बांद गिचीअ कल पाए ॾिस। तुंहिंजी दाग जो दाद न थिए त पोइ चओ, तुंहिंजो दीवन शाद न थिए त पोइ चओ, तुंहिंजी दाग जो दाद न थिए त पोइ चओ, तुंहिंजो जीवन शाद न थिए त पोइ चओ। सभु पूरियूं मेदूं थी वेंदई, सभु पूरियूं मेदूं थी वेंदई, बस लुढ़क अखियुनि मां वाए ॾिस, विझी वास तो रब खे मदनीअ जो, तूं बांध गिचियो गल पाए ॾिस। मक़बूल दुआऊं थी वेंदई, रुगो हथ रखणी बाॾाए ॾिस, विझी वास तो रब खे मदनीअ जो, तूं बांध गिचियो गल पाए ॾिस। ही सारा ज़माना मोहम्मद जा
ऐं हड़ई खजाना मोहम्मद जा ओही सारा ज़माना मोहम्मद जा ऐं हड़ई खजाना मोहम्मद जा आहे अरशन फरशन जो मालिक आहे अरशन फरशन जो मालिक दिल एगेड़े सजण सां लॻाए ॾिस विझी वास तो रब खे मदनीअ जो तूं पांध गिचियो गल पाए ॾिस मक़बूल दुआऊं थी वेंदई रुगो हथड़ा खणी बाॾाए ॾिस विझी वास तो रब खे मदनीअ जो तूं पांध गिचिय गल पाए ॾिस। माशाल्लाह सुभान अल्लाह बेहतरीन कलाम तव्हां आजिद अली साहब असांखे ॿुधायो बेहतरीन माशाल्लाह। नाज़रीन ही असांजी जेको ख़ूबसूरत असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी रहिया आहियो लाइव आवाज़ टीवी ते ॾिसी रहिया आहियो ऐं असांजे प्रोग्राम में तलो बि स्पॉन्सर आहे अमां तलो में पचाए असांखे सेहतमंद बणाए तलो ते आहे माहिरनि जो गुज़िरियल 70 सालनि खां भरोसो तलो बणाए थो खाधनि खे सेहतमंद बि ऐं मज़ेदार बि 70 सालनि खां तलो ॾींदो पियो अचे ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा त हिन रमज़ान तव्हां बि पंहिंजे किचन में तलो इस्तेमालु कयो तलो में बणायो बहितरीन खाधा सेहतमंद खाधा ग़िज़ाइयत सां भरपूर खाधा त जीअं तव्हांजा ॿार बि चवनि त अमां तलो में पचाए ऐं असांखे सेहतमंद बणाए। कलाम तो असी बुधोसी हैं बुशरा साहिबा बैठी हैं छो ना गालन जो सिलसिलो कंटिन्यू करूँ। एक तरफ हम अपनी दुआएं मांगते हैं कि अल्लाह पाक हमारी ये दुआ कबूल करे ये दुआ कबूल करे, जैसे आज हमारा टॉपिक भी है कि हम इंसानियत पे बात कर रहे हैं। दूसरी तरफ हम देखते नहीं हैं कि हम किसी का दिल कैसे दुखा रहे हैं और फिर हम कह देते हैं कि हम मजाक कर रहे हैं। सो इस हवाले से मैं आपसे ज़रूर आंसर भी लेना चाहूँगी। नाज़रीन वठूं था नंढड़ो ब्रेक, इशारो अची वियो आहे ब्रेक जो, केरा न वञो, वापसि अची बुशरा साहिबा खां इन सवाल जो जवाबु ॿुधंदासीं। जी नाज़रीन तव्हांखे ॿीहर भलीकार कयां थी रहमत रमज़ान प्रोग्राम में। असां वटि टाइम बिल्कुलु घटि आहे, सो वक़्त जो ज़्यान न कंदासीं, हलंदासीं। बुशरा साहिबा ने जेको मूं सवाल कयो हुयो त कंहिंजी बि दिलि दुखाईंदा आहियूं ऐं पोइ वरी असीं पंहिंजे दुआउनि जे लाइ वेट कंदा आहियूं त कॾहिं थियूं कबूल थियनि। किसी का दिल दुखा के हम अपनी दुआएं कैसे कबूल करवा सकते हैं? जो आपने पूछा बहुत अच्छा सवाल पूछा है और इसको मैं स्टार्ट एक हदीस के उससे आपको हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने नबी पाक ने पूछा सहाबा से कि तुम बताओ कि सबसे मुफलिस कौन है जी। तो उन्होंने कहा कि या रसूल अल्लाह जो जिसके पास पैसा नहीं है मालो दौलत नहीं है वो मुफलिस है। तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा कि नहीं, मेरी नज़र में तो वो शख्स जो बहुत नेकियों का एक पहाड़ लेकर आखिरत में आता है और वो मेरी नज़र में मुफलिस है। सुभान अल्लाह। क्योंकि उस नेकियों के पहाड़ के साथ उस पे दिल दुखाना आया हुआ है, किसी का हक लिया है उसने, किसी का दिल दुखाया है, किसी को तकलीफ़ दी है, गाली दी है, तो उसके उस नेकियों के पहाड़ में से अंबार में से उस नेकियां उस शख्स को दे दी जाएंगी। यानी कि उस शख्स की जिसका दिल दुखाया है, जिसका दिल दुखाया उसको दे दी जाती है, उसको दे दी जाएंगी। तो ये अमल आपके बढ़ जाएंगे और उसके बाद भी अगर इसके ऊपर उतना उनकी तकलीफ का, क्योंकि दिल दुखाया तो उसकी कितनी सज़ा बनी ये तो उसे नहीं पता जी, तो उसके बाद भी आपका हक बच रहा है। तो जो वो शख्स है जिसका दिल दुखाया है तो उसके हिस्से के गुनाह इसको दे दिए जाएंगे और उन गुनाहों की जगह नेकियां उसको दे दी जाएंगी। तो ये है दिल किसी का तोड़ना और उसकी सज़ा, तो वो मुफलिस है हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की निगाह में। और इसी तरह फिर हम लोगों के ऊपर जो बात करते हैं ना, वो छोड़कर अगर अपने ऊपर तवज्जो दे दें तो हम बहुत सारे गुनाहों से बचेंगे और हमारी नेकियां हमारे पास रहेंगी। क्योंकि मुफलिस हो जाता है वो शख्स, हुजूर ने नबी ने फरमाया, जो दूसरे का दिल तोड़ता है। और फिर शायद हमारी दुआएं भी जल्दी कबूल हो जाएं। तो दुआओं के बीच आड़े यही चीज़ आती है, क्योंकि जब आपने वैसे तो गुनाह किए नहीं, आपकी दुआ क्यों नहीं कबूल हो रही, क्यों नहीं मिल रही? आप चाहते हैं हम सबके साथ जो हमारा दिल चाह रहा है हम करें और हमारे लिए अल्लाह दुआएं भी कबूल करे, आसानियाँ भी करता रहे, तो ऐसा मुश्किल है। अब दूसरे की जगह रख के आप अपने आप को सोचिए जी, तो फिर आप जब तकलीफ दे रहे हैं तो आपके साथ कैसे होगी आसानी? तो वो तो अल्लाह ने यही कहा है, तुम खैर बांटो मैं खैर दूंगा,
तुम दिल रखो मैं तुम्हारा दिल रखूँगा, तुम दूसरे का पर्दा रखो मैं तुम्हारा पर्दा रखूँगा। तो अल्लाह इसका हिसाब किताब करता है। तो हमारी दुआओं में जो ताख़ीर होती है वो हमारे अमाल ही होते हैं, क्योंकि सच्ची दुआ तो रद्द नहीं होती। कुछ दुआएं हैं जो यहाँ कबूल हो जाती हैं और कुछ दुआएं हैं जो आखिरत के लिए जमा हो जाती हैं। बिल्कुल इसी तरह वो दुआएं एक ज़ख़ीरा बन जाती हैं। जब आखिरत में हम देखेंगे तो हमारा दिल ये चाहेगा, मतलब बंदा ये चाहेगा कि मेरी तो कोई दुआ भी कबूल नहीं होती, ये इतना ढेर नेकियों की तरह बढ़ा हुआ है मेरा, जिससे मुझे सवाब मिलेगा, आसानियाँ होंगी जो दुनिया में हमारे लिए फ़ायदेमंद नहीं है, तो वो ज़ख़ीरा हो जाती हैं। वो यहाँ कबूल नहीं होती। हमें लगता है कबूल नहीं हुई, लो हमें अल्लाह ने ये नहीं दिया, हम तो हैं ही ना शुक्र ना, हम फ़ौरन शिकवा करने लगते हैं। लेकिन वो हमारे फ़ायदे के लिए होता है, जो दुआएं हमारी कबूल नहीं हो रही। बिल्कुल। और हमें 10 चीज़ें मिल जाती हैं, हम शुक्र नहीं करते। जब हमें एक चीज़ नहीं मिलती हम रोने लगते हैं, हम शुक्राने के सुबह उठ के पहला शुक्र अदा करना चाहिए कि आंखें खुल गई हैं, सांस ले रहे हैं, बोल पा रहे हैं, उठकर खड़े हो पा रहे हैं। इन चीज़ों का शुक्र अदा करें तो कुछ शिकायत तो बचती नहीं, बेहतरीन दुआ भी नहीं बचती। फिर तो कितनी अल्लाह ने हमें कितना नवाजा है। बेहतरीन और बात बराबरी से, सबको बराबरी से जी। ये नहीं कि इसको आधी आंख दी है, इसे पौनी दी है, नहीं, सबको दो दो आंखें ही दी हैं। तो बेहतरीन बात की आपने माशाल्लाह से। बेहतरीन। निदा साहिबा क्या सुना रही हैं, पढ़ के बिस्मिल्लाह करें। मुस्तफा 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 आका आका या शाह मदीना वल्ला वल्ला मनम आशिक शैदा मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद। अल्लाह के महबूब है, प्यारे हैं मोहम्मद, कौनैन की आँखों के सितारे हैं मोहम्मद। ये नाज है हमको कि हमारे हैं मोहम्मद। नबी अल्लाह हबीब अल्लाह रहमतुल्लाह रसूल अल्लाह। आका नबी हमारे सल्ले अला सहारे, सारा जहां पुकारे मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद। या नबी या नबी या नबी या नबी मेरे हाजत रवा या नबी। हाँ सरकार के जो इश्क में सरशार हुआ है, हसनैन के नाना से जिसे प्यार हुआ है, जो उनके घराने का वफादार हुआ है, जो उनके घराने का वफादार हुआ है, हर हाल में जन्नत का वो हकदार हुआ है। ये अकीदा ये भरोसा ये वजीफा है हमारा। आका नबी हमारे सल्ले अला सहारे, सारा जहां पुकारे मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद। और खुदा की कसम दिल का सहारा है, जग का उजाला है, प्यारे से प्यारे रसूल अल्लाह, अच्छों से अच्छे हैं, ऊंचों से ऊंचे हैं आका हमारे रसूल अल्लाह। मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद मौला मोहम्मद। माशाल्लाह सुभान अल्लाह। बेहतरीन निदा साहिबा आपने हमें कलाम सुनाया। नाज़रीन प्रोग्राम जो वक्त बिल्कुल पुॼाणी ते पहुचे थो। उम्मीद कयां थी तव्हांखे प्रोग्राम अॼु ज़रूरु पसंदि आयो हूंदो। सैयदा ऐमन हुसैनी साहिबा खे बि रिक्वेस्ट कंदासीं आख़िर में त ॿ अशार असांखे ॿुधाइनि ऐं वेंदे वेंदे सभिनी मेहमाननि जो असीं कंदासीं शुक्रिया। निदा इरफान साहिब आपका बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में आई। आजिद अली आपका भी शुक्रिया, बुशरा साहब आपका भी शुक्रिया, ऐमन आपका भी शुक्रिया, प्रोग्राम में आई। ज़िंदगी रही तो दोबारा भी हम आपको प्रोग्राम में मिलेंगे और बुलाएंगे। नाज़रीन सब आपड़ो खे ॾींदा इजाज़त, नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। अल्लाह हाफ़िज़। ऐं वेंदे वेंदे ॿ अशार ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। वो शहरे मोहब्बत जहाँ मुस्तफ़ा है,
وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے وہ سونے سے کنکر وہ چاندی سی مٹی نظر میں بسانے کو جی چاہتا ہے جو پوچھا نبی نے کہ کچھ گھر بھی چھوڑا تو صدیق اکبر کے ہونٹوں پہ آیا وہاں مال و دولت کی کیا حیثیت ہے وہاں مال و دولت کی کیا حیثیت ہے جہاں جان لٹانے کو جی چاہتا ہے وہ شہر محبت وہ ننھا سا اصغر جو ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا وہ خیمے میں رو کر وہ ننھا سا اصغر جو ایڑی رگڑ کر یہی کہہ رہا تھا وہ خیمے میں رو کر اے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں اے بابا میں پانی کا پیاسا نہیں ہوں میرا سر کٹانے کو جی چاہتا ہے میرا سر کٹانے کو جی چاہتا ہے وہ شہر محبت جہاں مصطفیٰ ہے وہیں گھر بنانے کو جی چاہتا ہے رحمت رمضان